आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हींअर असीं ॿी पार्ट में सजण माहिरी साहब सां गॾु आहियूं। सजण माहिरी साहब सां काफ़ी के सवाल आहिनि, पर ॿियो साईं ईअं पुछंदासीं, साईं तव्हां पंहिंजी जेका शाइरी तव्हां ॻायो था, तव्हां पाण जेका इहे कंपोज़ कंदा आहियो या कंपोज़ कराईंदा आहियो दुनिया? बाबा साईं असां कंपोज़ पाण न कंदा आहियूं। उस्ताद आहिनि, उस्ताद महबूब अली आहे, या तक़रीबन धुनियूं जेके आहिनि हलनि थियूं उन्हनि ते कापी कंदा आहियूं, पाण कंपोज़ न कंदा आहियूं। उस्ताद महबूब अली कंपोज़ कंदो आहे, उस्ताद बि मुंहिंजो आहे उहो ई। अचो नाज़रीन, सजण माहिरी साहब खां कसीदो ॿुधूं था। मौला जो कसीदो आहे अमन सुल्तान खोसे साहब जो। साईं अली अली चवंदी वञे, मौला रज़ा पुछंदी वञे, दिल मशहद मशहद पई करे, ओ दिल मशहद मशहद पई करे। अली अली चवंदी वञे, ओ मौला रज़ा पुछंदी वञे, दिल मशहद मशहद पई करे, ओ दिल मशहद मशहद पई करे। ओ साथो ॾेई सुल्तान जो अल्लाह नौकर न दरबान जो। ओ साथो ॾेई सुल्तान जो, ओ नौकर न दरबान जो, ख़ुशीअ मां खिलंदी वञे, ओ मौला रज़ा पुछंदी वञे, दिल मशहद मशहद पई करे, ओ दिल मशहद मशहद पई करे। अली अली चवंदी वञे, ओ मौला रज़ा पुछंदी वञे, दिल मशहद मशहद पई करे, ओ दिल मशहद मशहद पई करे। अचो त नाज़रीन माहिरी साहब खां हिकु सुहिणो गीत ॿुधूं था। उस्ताद महबूब अली जो कलाम साईं। ओ मालिक साईं मुझे ॾींहं बिद जा मुझे यार रखे, ओ अल्लाह साईं मुझे ॾींहं बिद जा मुझे यार रखे, ओ दुख न ॾिजा दिल ता रखे, वो भुग मिठे मन ठा रखे, मालिक साईं मुझे ॾींहं बिद जा मुझे यार रखे, अल्लाह साईं मुझे ॾींहं बिद जा मुझे यार रखे। सही को न सघंदो, जुदा पिरने खां रही को न सघंदो, ओ महबूब अली दुखो सही को न सघंदो, ओ जुदा पिरने खां रही को न सघंदो, ख़ुशि रखजांइ गम खा रखे, वो मुंहं मिठे मन ठा रखे, मालिक साईं मुझे ॾींहं बिद जा मुझे यार रखे, ओ अल्लाह साईं मुझे ॾींहं बिद जा मुझे यार रखे। दुख
न ॾिजा दिल त रखे वो ख़ुब मिठे मनिठा रखे मालिक साईं मुंहिंजा ॾींहं बि ॾिजा मुझे यार रखे ओ हो ला 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 ओ हो ला 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 माशाल्लाह हींअर असीं सजण मारी साहिब सां गॾु आहियूं। आख़िरी में सजण मारी साहिब खां तव्हां दोस्तनि पीढ़ी प्यारनि लाइ को पैगाम वठंदासीं। साईं पंहिंजे पीढ़ी प्यारनि लाइ को पैगाम। बाबा साईं असांजो पैगाम मैसेज इहो ई आहे महबूब साईं ही दुनिया जेका काइनात जुड़ी आहे सिर्फ़ु मोहबतनि ते जुड़ी आहे। रोज़ो निमाज़ हज ज़कात बिल्कुलु फ़र्ज़ु आहे पर मां ईअं चवंदुमि त अल्लाह साईं हू काइनात जो मालिक आहे सिर्फ़ु नियतुनि जो दारो मदार हूंदो आहे। बाबा साईं बिल्कुलु इहे फ़र्ज़ु आहिनि। मुंहिंजो मैसेज इहो आहे त हिक ॿिए सां मोहबत कयूं हीअ अंदरि मां जेको कीनो आहे इहो कढी फिटी कयूं ऐं हिक ॿिए सां प्यारु कयूं। अलाह साईं सिर्फ़ु असांखे पैदा कयो आहे इंसान जे कमु अचे। जीअं हींअर बीमारी आहे किरोना वायरस आहे सिर्फ़ु इन जे लाइ इंसान जी मदद थो करे। अलाह साईं खे इहे ई पसंदि ॻाल्हियूं आहिनि। मिठड़े मदीने वारे सरदार बि जेका तबलीग कई त सिर्फ़ु पाड़े वारनि जो ख़्यालु ग़रीबनि जो ख़्यालु मोहबत विराइणु कस रखाइणु जेका हिते बि कमु थी अचे बाबा साईं ऐं अॻिले जान बि असांखे छोटकारो इहा ई शइ कंदी। असांजो मैसेज इहो ई आहे सभिनी पीढ़ी प्यारनि फ़क़ीर फ़ुक़रान खे त हिक ॿिए सां मोहबत कयो हिक ॿिए सां रुसामा न कयो हिक ॿिए सां प्यारु कयो। मालिक साईं तव्हांखे सभु कंदो। सलाम अलैकुम या अली मदद हक़ मौजूद। महिरबानी सजण माई जो मैसेज सां गॾु त हर कंहिं सां प्यारु कयो हर कंहिं सां मोहबत कयो। इन ई लफ़्ज़नि सां असां पंहिंजे इंटरव्यू पुॼाणी पिया कयूं। वरी इंशाअल्लाह के नई फ़नकार सां के नई जॻह ते अवां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं इजाज़त साथ सलामत ज़िंदगी सलामत। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।